सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। नैना त वॾे अज़ाब में आहे। हाणे त ज़रीना बेगम जी नौकरियाणी बणिजी वई आहे। नैना उसी ताणी ख़ुशि नथी रही सघे जेसि ताणी हुनजी नवाब खान सां तलाक नथी थिए। रेस नैना खे तलाक ॾियण लाइ राज़ी ई नथो थिए। चए थो सॼी उमिरि इहा इन अज़ाब में भोगींदी रहंदी। अॼु नैना खे कंहिं बि तरीक़े सां कोर्ट वठी वञे त हुनजी तलाक थी सघे थी। जॾहिं त हुनखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त ई नथी मिले त हुनखे असां कोर्ट कीअं वठी वेंदासीं। अॼु नैना खे तूं वञी सम्झाइजि त हू पंहिंजी ज़िद छॾे ऐं घर वारनि जी जीअ में जी मिलाए त हुनजे मथां नवाब खान सख़्ती कुझु घटि कंदो। ईअं हुनखे घर मां ॿाहिरि वञण जी इजाज़त बि मिली वेंदी ऐं को मुनासिब मौक़ो ॾिसी हुनखे कोर्ट में पेश कंदासीं। इहा त ॻाल्हि मां नैना खे बार बार सम्झाई आहे पर उहो बि घटि ज़िदी न आहे। अॼु ज़िद कंदी रहंदी त मारिजी वेंदी। मालिक साईं हुनजी भलाई कंदो। मां त हुनजे लाइ दुआ ई करे सघां थी। अॼु नवाब खान जहिड़े ज़ालिम सां मर्द ई नथा पुॼी सघनि त मां ऐं तूं हुनजो छा बिगाड़ींदासीं। तूं परेशान न थी सोट, मां कमु पको करे आयो आहियां। चाचा बाल राति ताईं घर पहुची वेंदो। सखणा दिलासा न ॾे। नवाब खान जे चवण ते बाबा खे सूबेदार गिरफ़्तार कयो आहे। एतिरो आसानी सां उहो ज़ालिम बाबा खे कोन छॾींदो। तोखे मूं मथां एतबार कोन्हे। इहा तोखे राति ताईं ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजी पहुच केसि ताईं आहे। खणी जो तुंहिंजी दुआ सलाम सुठनि माण्हुनि सां हूंदी पर हू नवाब खान खां ताक़तवर न हूंदा। हू केतिरा ताक़तवर आहिनि इहा ख़बर चाचा जे घर अचण खां पोइ पइजी वेंदी। बाबा चवे पियो त तव्हां सोनी खे अगवा कयो आहे। न राणी, इहा ख़बर मूंखे न आहे। कोई न ॼाण त चाचा साईं तोसां अलाए कीअं ॻाल्हि कई। बाबा ॻाल्हि नाहे कई पर मूं अंदाज़ो लॻायो आहे। मां मञा थो त चाचा साईं मीर जो दुश्मन बणिजी वियो आहे पर मीर जी भेण खे अगवा करण जो सोचे बि नथो सघे। खणी जो चाचा साईं तोसां ॻाल्हि कई हूंदी पर तोखे चेराइण लाइ। वक़्त मां चाहियां थी त बाबा ऐं मीर जो ठाह थी वञे। छा तूं हिन ॻाल्हि जे लाइ बाबा खे राज़ी करे सघींदो? इहो गैरत जो मसइलो आहे। चाचा हिन ॻाल्हि लाइ कॾहिं बि राज़ी कोन थींदो पर हा कुझु वक़्तु ज़रूरु लॻंदो। मां चाचा खे मञाए विझंदुसि। मूंसां सिजावल खान ॿिए तरफ़ इशारो ॾिनो आहे। खणे जो उनजी ॻाल्हि ते मूंखे यकीन कोन आयो पर ॿाहिरि शक मूंखे बि ज़रूरु थियो। इहा ई ॻाल्हि कई त तुंहिंजी भेण खे असां अगवा कयो। न मूंसां उन वक़्त तरफ़ इशारो कयो आहे। सिजावल खान इन ॻाल्हि जो बि शक ॾियारियो आहे त थी सघे थो त बहावल ऐं वक़्त पाण में सलाह में हुजनि ऐं उन्हनि मूंखे इन ॻाल्हि खां बेख़बर रखियो हुजे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ असां वक़्त जो पीछो करे पक करे सघूं था। मीरा तुंहिंजी भेण खे वक़्तु घणो वक़्तु लिकाए नथो सघे। मूंसां मां चवां थो त पाण हली वक़्त खे खणी था अचूं। मीर थी सघे थो त नवाब जी इहा का या ॿी चाल हुजे। असांखे ई चाचा बाव रखे पाण में वेढ़ाइण थो चाहे। जेसि ताईं वक़्त ते असांखे पकी साबिती नथी मिले हुन में हथु न आहे विझणो। मूंसां जेको बि करिणो आहे जल्दी करिणो आहे छो त अदी खे मां दुश्मन जे रहमो करम ते नथो छॾे सघां। मीर सिजावल केतिरो सचो आहे इहा 2 ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। बाक़ी अॼु खां वठी असां सभु वक़्त जी जासूसी कयूं। वक़्त जी हिते एतिरी पहुच कोन्हे जो हू घणो वक़्तु असां खां सोणीअ खे लिकाए सघे। ठीकु आहे मूंसां इहा कोशिशि बि करे था ॾिसूं। हिकिड़ी ॻाल्हि पुछां। हा सची सची ॿुधा तूं मुंहिंजी साॻी भेण आहीं? हा दा खैर तव्हां छा थियो थी? बाबे मरिया त कालूअ जी थी अमा सारा जी थी। हा हा छो थो पुछी? अरे सालो दे ख़बर भला भेड़ खां पक पकाड़ थो करी मिल्कियत सॼी हिन जे नाले करे तूं गुज़ारे विधे छा? तूं रुगो मुंहिंजे मरण जा ख़्वाब ॾिस। अलाए छो अची मुंहिंजे पोयां पियो आहीं। मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे?
अदा छॾ तूं हिनखे, तूं इहो ॿुधाए तूं पक छो थो करे त मां तुंहिंजी सॻी भेण आहियां या न आहियां? जेकॾहिं तूं मुंहिंजी साॻी भेण आहीं त मूं मिसकिन लाइ ज़रो बि नथी सोची त पंहिंजे भाउ जो घर आबाद कयां। ओ नलके जा गंद, असां ॿई तुंहिंजो घर आबाद कयो वेठा, उहा छा खपई? कहिड़ो तुंहिंजो कारो मोह कयूं? मां पंहिंजी शादीअ जी ॻाल्हि थो कयां। हाणे तक़रीबन बचुल बि वांदी आहे। तव्हांजी सुस्ती ॾिसी ईअं थो लॻे त बचुल खे कंहिं ॿी जाइ ते परणाए छॾींदा, मां ओड़ो जो ओड़ो। हाँ, हाणे सम्झ में त तूं इन ॾियोर जे लाइ पंहिंजी भेण ते तो शक करे त सॻी आहे या वेॻी आहे, तॾहिं तो मूंखां पार पता पुछे। मां त चवां थी वॾो भाउ थी पियो आहे न त जीअरो पूरजई। अदा हिकिड़ी ॻाल्हि त तूं कन खोले ॿुधी छॾ, जाते चवंदे ताते तोखे परणाईंदमि, पर इन सांड्रीअ जा ख़्वाब ॾिसण छॾे ॾे। बेगुण खां त बलाउनि बि पासो कयो आहे, पोइ इहा बला मां छो वठी अचां घर? पर छॾो, न त इहे पर पटे मुटो करे घर में विहारे छॾंदासीं, तॾहिं बचुल जे घर ॾांहुं तुंहिंजी उॾा बि ख़तमु थींदी। न त इहो तूं ॿुड़ी कोन थो आहे। इहो बकुल कोन्हे, लीमोअ जा जेरो आहे। न तलाक थी न बचुल बेवा थी, तूं हिन महिल ई लाऊ लाल जा चकर में लॻो पियो ई। इन ॾाठे सां शादी करे जेका वेठी आहे जेरी जाग जी, त सम्झा तो गुज़ारे बि अलाए छा। इहो मूंखे ॾिसे पई, मां हुन सोचां पियो त जेरी आहे मरी वई। उहो चयोमांसि हथ लाथो फाको जी, अरे ख़बर पई जेरी आहे भाउ। समझाए मखण, समझाए पुलाजरी मुंहं खे त अहिड़ा ख़्वाब न ॾिसे, न त हे पंहिंजो नुक़सान पाण कंदो। रन बि वेंदसि त रिली बि वेंदसि, न घर जो रहंदो न घाट जो रहंदो। पहिरियां ई निंढड़ को आहे। उथी नंढो खणी मथो न कटो करे छॾियाए। मुंहिंजी ज़ाल बेगुल जो बिल्कुलु पैसे हेॾो करे छो अथई, परेशान लॻी पई आहे। सुभाणे को नुक़सान थिए, उनजो ज़िम्मेवार केरु आहे? उथ थावा बलू हलू कया आहिनि दूर। चुप चुप हलो, उथो उथो। चश्मो भई वात में जो है ख़बर नहीं ना मखण बचरे खां पोइ पंहिंजी निंढ इहा बेइज्जती पंहिंजी कयो नहीं कयो। खैर का ॻाल्हि आहे, कमु कर। झट घड़ीअ में चरियो करे वियो, झट घड़ीअ में। वक्त कुछ वक्त जे लाइ मीर जी भेण खे अहिड़ो तो गुम कर जो मीर जे मलाइकनि खे बि ख़बर न पए त छोरी आहे किथे। बाबा साईं, मां त हुन सां निकाह करण वारो हुयुसि। हिन वक़्तु तूं मीर जी भेण सां शादी कई, ऐं जेकॾहिं इहा शादी ज़ाहिर थी पई त मीर ऐं मूं सां तुंहिंजो अहिड़ो असरु कंदा जो तुंहिंजूं 7 पीढ़ियूं बि उन्हनि जे नाले खटिजंदियूं। मां एतिरो वयल बि न आहियां बाबा साईं जो हुननि छुड़वागनि सां मुंहुं बि न ॾेई सघां। तूं केतिरी ताक़त रखीं थो या अॻिते हली मां आज़माईंदुसि, बाक़ी जेको हिन वक़्तु चवां थो उन ते अमल कर। ठीकु आहे बाबा साईं, मां अॼु राति ई हुन छोरीअ खे उतां कढी थो अचां। छोरीअ खे तूं जिते बि रखी उन जी ख़बर बहावल खे बि न पए, न त इहो ई बहावल छोरी कढी मीर ऐं मूसा जे हवाले कंदो। इन करे बहावल जे आज़ाद थी अचण खां अॻु में छोरीअ खे हितां कढी कंहिं अहिड़ी जाइ ते क़ैद करींसि जॾहिं बहावल खे ख़बर पए ऐं न ई मीर ऐं मूसा हुनखे ॻोल्हे लाहिनि। ठीकु आहे बाबा साईं, मां अॼु राति ई इहो कमु कयां थो। तव्हां रुगो सूबेदार खे रोके छॾियो त चाचा बहावल खे सुभाणे आज़ाद करे। मूं सूबेदार खे रोके छॾियो आहे, तूं वञी छोरी जो बिलो कर। मेरा तू रही जे उताक जे ॿाहिरि हर वक़्तु जासूसी कंदो थो अथई। किथे रेस खे मारण जो इरादो त कोन अथई? जॾहिं बि तव्हां रहने रईस खे मारण जो इरादो कयमि न, तव्हांखे ख़बर बि कोन पई। तेरे ड्राए था इते कहीं न पूरो हाणे गोली
हाणे केरु रोकियो आहे तोखे? रईस रोकियो आहे मीर। जेकॾहिं तुंहिंजूं इहे बदमाशियूं हलियूं न पोइ गोली हणण में बि देरि कोन कंदासूं वई। ॾिसी रहंदुसि तव्हांखे बि ऐं तव्हांजे रईस खे बि। रेस खां इजाज़त वठी त हिन जो बिलो कयूं, न त मीर ॻीचीअ में भॼी ईंदो। हा सतार, हिन जो बिलो करिणो पवंदो। ॻाल्हायूं था रईस सां, पोइ ॾिसूं तो कहिड़ो हुकुम थो ॾे। बकड़ हाणे यची घटि आण, सुम्हो तूं बि आराम कर त मूंखे बि आराम। बेगुल हाँ। मुझी ॻाल्हि पहिरें ॿुध न। मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि फिरे पई थी, हीअ भवा टूब थी ॾियारे, मुंहिंजो मग़ज़ जो कमु छॾे वियो आहे। थोरो घणो अकुल खां कमु वठां थो, इन करे सोचियां थो जेकर मां सुम्ही पुसु त निंड अची वेंदी। निंड अची वेंदी त मूंखे खाब ईंदो, ऐं खाब में को हरी मूंखे मारे हुजे त वरी मुंहिंजो नुक़सान। इन करे मां चवां थो त मां तोखां पुछां त हिते तव्हांजो जेको ॻोठु आहे, जिते तूं ॼाई आहे, निपणी आहे, वॾी थी आहे, त हिन ॻोठ जे भरिसां पुलिस ट्रेनिंग सेंटर तो कोन्हे जिथे पुलिस वारा निशान पको कंदा आहिनि? न न न न त पोइ जेॾी महिल बि मां हिते अचां थो, हेॾो बंदूक, हेॾो ठका, हेॾो फटाको, डज 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 आहे आख़िर छा? कुझु बि कोन्हे। पहिरियां अमुन अमान हुयो, हाणे इहो बदअमनी थी वई आहे, मोकारो थी वियो तने रुगो जहिड़ा नास नसड़ू आहे। तूं सुम्ह हाणे, इहो बि मग़ज़ फेराए छॾ। पहिरें मूंखे ॿुधाए ॾे मुंहिंजी ॻाल्हि पहिरें ॿुध, इहा तकड़ी न भॼ। मुड़ुसु बीठो आहे मुतबरी, हीअ वरी हली थी वञे सुम्हण जे लाइ। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध न, जॾहिं तूं ॼाई आहे त अमुन अमान हुयो? हा वॾो अमुन हुयो। हा, तूं हिन ॻोठ में वॾी थी आहे त पोइ अमुन हुयो? वॾो अमुन हुयो। तूं जॾहिं मूंसां शादी करे त वई आहे त अमुन हुयो? हा तॾहिं बि अमुन हुयो। त पोइ हाणे कहिड़ो कारो मुंहुं थियो अथनि? तूं ना ई ॻोठ में त अमुन ख़तमु थी वियो आहे। माना अमुन सॼो तुंहिंजे करे हो न? जाई बि मुंहिंजे करे हुयो अमुन सॼो। गुल पोइ त माना तूं संभागी थी आहे न। तुंहिंजे संभाग जे करे ॻोठ में अमुन अमान हो, उहो संभाग कढी मखण वञी पंहिंजे ॻोठ पहुतो, निभाग ॻोठ में छॾे वियो, त इहो सॼो झेड़ो इन करे आहे? हा अंगूठो आयो। हा ॿुधाए, उहो जेकॾहिं इहे हुजे हा त हाणे तूं ॻोठ में मोटी आई आई त अमुन हुजे न, जहिड़ा छाजे लाॾो। हाणे हयाई वात सुम्ह। हल रे, सच त केरु ॿुधणी पसंदि कोन थो करे। मखण वीचारो समय गाड़िया या घुटो। मां सुम्हां थो, पर बचल आहे त दुआ कर मूंखे खाब न अचे। कहिड़ो? सुम्हण खां पोइ जेके किना किना खाब था अचनि, अलाह पियो खेर करे। हल तूं सुम्ह, हा मां वेठो आहियां। छो? हा मां कोन सुम्हंदुसि, खाब था अचनि। खाब था अचनि? हा, डिॼण वारा खाब था अचनि। हा बंदूक, चङो मां सुम्ह। ठकाव, टच टच। धुणी असांखे हितां हलणो पियो। हितां कॾहिं हलणो पवंदो? असल में हिन जाइ जी नवाब खान जे माण्हुनि खे ख़बर पइजी वई आहे, उन करे हितां तोखे कढी कंहिं महफ़ूज़ जॻह ते छॾिणो आहे। छा तूं मूंखे मुंहिंजे मामा वारनि वटि छॾे ईंदे? जेकॾहिं तूं उते पाण खे महफ़ूज़ सम्झी थी त पोइ मां तोखे उते छॾे अचां। न उते मूंखे को बि ख़तरो न आहे। हिन वक़्तु हितां कंहिं ॿी जाइ ते हलूं था। तूं भली आराम सां सोचे वठि त मामा वारनि ॾे वेंदीअ या तव्हांजी मुंहिंजे मथां भलाई थींदी। मीर जी दोस्तीअ जे करे इहो फ़र्ज़ु मूंखे निभाइणो पवंदो। अच हितां निकिरण जी कर। मूंखे ॼाण न हुई त वक़्त जी एॾी ॼाण सुञाण आहे। अलाए किथां किथां फ़नूं करायूं अथई। असल छा, तव्हां मूंखे आज़ादु कयो, इहा तव्हांजी वॾी मुंहिंजे मथां महिरबानी। ॿी ॻाल्हि इहा आहे सर त जेके बि इहे केस आहिनि न, इहे मुंहिंजे मथां कूड़ा आहिनि, हरू परू जा। को बि केस कूड़ो न आहे भावल। तव्हां ॾींहुं ॾिठे जो नवाब खान जे माण्हुनि जो क़त्लु कयो आहे। खणी जो हिन चकर संगत जे करे मां तोखे आज़ादु थो कयां, पर जेकॾहिं ॿीहर ज़ोर पइजी वियो न तोखे वरी लाकअप कंदुसि। उन करे चवां थो नवाब खान सां ठाह करे छॾियो, केस ई ख़तमु थी वेंदो। सूबेदार साहब, सोचींदासीं नवाब खान सां ठाह करण जे बारे में। तूं परेशान न थी। ख़बर ई नथी पवे नवाब खान अहिड़नि माण्हुनि खे इस्तेमालु कीअं थो करे। साईं नैना जी मां आई हुई, असांखे पिटूं ई पारां था वेठी ॾिए। उहो न माई कीअं न घर में
पीर रखण जी इजाज़त कीअं ॾी? साईं घर में अचे या न बि अचे, पर राति ॾींहुं असांखे पिटूं ई पराता त ॾिए पई न। जेकॾहिं पिटींदी त छा मां हुनखे बंदूक हणाए छॾियां? जेसी ताईं तव्हां नैना खे तलाक ॾेई हुनखे आज़ादु न कंदो न, त नैना जी माउ असांखे पिटींदी रहंदी। जेतिरो पिटणो अथसि पिटे, बाक़ी न नैना खे त मां तलाक कोन ॾींदुसि। पोइ लागी तूं पिटूं खणो, नैना खे मारे, नैना जो लाश माइटनि जे हवाले कयूं। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर नैना मां तोखे ख़ौफ़ कहिड़ो आहे? साईं मूंखे नैना मां ख़ौफ़ न आहे, पर हुनजी माउ जेको असांखे पिटूं पाराता थी ॾिए न, मूंखे उन मां ख़ौफ़ थो थिए। असां हुन ते एतिरो ज़ुल्म नाहे कयो जो तूं नैना जी माउ जी बददुआउनि खां डिॼे थी। कुदरत वारो ॾिसे थो, जेके नैना पेर खयां हा न त हुनजो अंजाम हुनजो मौत हुजे हा। हुनजे बावजूदि बि मूं नैना खे ज़िंदा छॾियो। पुछो असां हुनजी बददुआउनि खां डिॼूं। इहो सोचणु छॾे ॾे त कंहिंजी पिटुनि ऐं पारतुनि खां माण्हू ख़ौफ़ खाई वेही रहे। हाणे हिननि पिटुनि पारतनि खां ख़ौफ़ खाइण जी का ज़रूरत कोन्हे का। न साईं इज़त तां लियांदो, न ई वरी या नैना ने भागी सुधरंदी। मूंसां मां कुझु ॾींहंनि खां ॾिसां पियो त नवाब खान जे ॻोठ में को ॿाहिरियों माण्हू रोज़ अचे पियो। ॾींहं जो ॾिसंदो आहियां त हुनखे मुट ॿधल हूंदो आहे, ऐं राति जो हू मूंखां नज़रूं बचायो निकिरियो वञे। मीर किथे ईअं त न आहे, मथां सोणी हुनजी क़ैद में हुजे। मूंसां मूंखे पाण हुनजे मथां इहो ई शक थी पियो त पोइ हुनजी जांच करणी पवंदी। इहो केरु आहे, किथां थो अचे ऐं काॾे थो वञे। हा मूंसां मूं हुनजो पीछो करण जी कोशिशि कई आहे, पर हू निकिरी थो वञे। चङो मूंखे इहो ॿुधाए त या तोखे पक्का इहो नवाब खान सां मिलण थो अचे। राति हू नवाब खान जी वताक मां ॿाहिरि निकितो। जॾहिं मां हुन जी तरफ़ वधणु लॻुसि न त मूंखे नवाब खान जे माण्हुनि रोके छॾियो, निकिरी वियो। मीर हाणे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध। जीअं ई हू अमरा हिन ॻोठ में दाख़िल थिए त हुन ते पंहिंजी नज़र रखजांइ ऐं तकिड़ो असांखे फ़ोन कजांइ। पोइ मां दरिया ख़ान बख़्शल ऐं तूं चारई ॼणा जॾहिं हिन जे पोयां पियासीं न त इहो कमीणो असांखां भॼी बि कोन सघंदो। हा मूंसां हाणे ईअं ई करिणो पवंदो। असांखे हुनजी पूरी जांच करणी पवंदी त हू केरु आहे ऐं कहिड़े मक़सद जे लाइ हिते अचे। पर ध्यान सां, जीअं हुनजो शक तुंहिंजे मथां न वञे। ओए ब्रेक ब्रेक ओए ब्रेक ओए 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 ब्रेक अदा ब्रेक मार पयो खुदा जी। ब्रेक छो न आई? साइकिल जी ठोकी थी ब्रेक कोन्हे जा। हाँ सोच रहा कान एडी सारी साइकिल आई तो वञा तो के ब्रेक बाणू। ब्रेक हणी आ न त साइकिल में कोन लगे हा। हुजे मूंसां सिपाही सांडरो गॾु न त चवांसा सांडरा ऐं हू चवया त केजा कढा आंडरा ऐं मां चवांसा इन ॿिन्ही टायरनि में चर्स भरियल आहे कढी न आंडरा। करी छा थो बाबा? टायरनि में ट्यूब हूंदा आहिनि ऐं ट्यूबनि में हवा भरियल हूंदी आहे, चर्स न खार कबू थिया। करी छा थो? मतलब तो सोच रहो कूड़ो आहे, कूड़े कूड़े पुटरा है न। तूं पाण भॼी थो न त बस ॻाल्हि ख़तम हो। हाणे मां पंहिंजे ज़बान सां चवां ॾोही छो थिया। हलूं हल त बाबा हलूं हले हलिया। हलो कारे था बीहो हिते, मां कूड़ो न आहियां। हल भला तूं कूड़ो न बोजी, भला कूड़े जो पुट त आहीं न। मां इहो मिसाल पे तव्हांखे ॾिनो, मां को कूड़ो आहियां। हाँ ॻाल्हि खे सम्झो न। असांखां तो पुछी असांखे कहिड़ी ख़बर आहे? कहिड़ी तोसां असांजी मिटी बैठी थियल आहे? हुजे हा सजण न त चवांसा सजण। वरी इहो सजण केरु आहे? इहो मूं वारो साॻो सिपाही सांडरो, जेके प्यार सां चवंदो आहे सांडरा कढी न सभिनी आंडरा। पोइ हिकिड़ी ॻाल्हि कर न त या उहो सांडरो आहे या सजण। असुल नालो सजण अथसि, तखलुस जेको आहे न उन सांडरो अथई सांडरो। ॻाल्हि त ॿुध, तखलुस त शहरनि ऐं अदीबनि में हूंदो आहे, तव्हां पुलिस में वरी कॾहिं खां तखलुस शुरू थियो आहे? अरे इन खां पहिरियां जो मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई थी वञे ऐं दिमाग़ी रग टुटी पए,
मां तव्हांजा टायर खोलींदुसि ॿिन्ही में चर्च भरियल आहे। ॻाल्हि ॿुध असांजा टायर या साइकिल जा टायर, थोरी वज़ाहत कर। साइकिल जा न हिन जा आंटा न कढो, थोरो साइड जे तोसां ॻाल्हाइणो आहे मूंखे। न जेको ॻाल्हाइणो आहे हिते ॻाल्हाए। साहब ॻाल्हि खे सम्झो न, ॻाल्हाइणो आहे थोरो। हा पोइ हल अॻिते, जल्दी हिनखे हलिया। ॻाल्हि ॿुधो, हा कंहिंसां ॻाल्हि ॿाल्हि न कजांइ, चुपचाप में मिली चौधा ॻाल्हि छुटे तुंहिंजी। इहो छा थो करी? कुझु कोन्हे, दिलि में न कजांइ, ख़र्ची थो जे ख़र्ची। हा पंहिंजो ई न, पंहिंजनि खे ख़र्ची ॾिबी आहे। ठीकु आहे, हाणे हल। अचो लेसन वेसन मिली वियो न? हा मिली वियो। हुनखे ॿुधाए लेसन मूंखे ॾेखारियो अथसि। सही आहे। लाइसेंस तो ॾेखारियो, मूं ॾिठो, सम्झी न? हाणे हलो हितां, पेर ठाहियो। हा हलूं हाणे। हलो बाबे हा वे होॾे। बाक़ी 2.5 मण जी बोरी हीअं तोखे खणणी मुंहिंजे लाइ मसालो आहे। हाणे ईअं कर, काए हल, या त छॾ त मां ईअं ख़ाली काए हल। अरे वञो था, फेरा हेॾनि थो। वञूं था कया हुन 3 टॉप। पोइ हा निकिरो, गंत खणी करे ॾिनो अथव, ॻाल्हि खे सम्झो ई नथा। मां वक़्तु नज़र नथो अचे, काॾे वियो आहे? बाबा हू तव्हांखे छॾाइणे करे भॼ ट्रिक में लॻो पियो आहे। हा मां, इहा वक़्त जी भलाई आहे जो सूबेदार मूं मां हथ कढिया, न त चालान करे जेल मोकिले छॾिना। छो जो मुंहिंजे मथां खून जा केस आहे। 10-12 साल त ज़मानत ई कान थिया। बाबा छा वक़्त जी एॾी सुञाणप आहे जो तव्हांखे खून जे केस में बि चालान थियण कोन ॾिनई? मां सुञाणप अथसि, तंहिंजे करे त मुंहिंजी जान छॾाई अथई। नवाब खान जो बदल त सिजाल बि नथो आज़ादु कराए सघे। पोइ त बाबा वक़्तु वॾो ख़तरनाक आहे, तव्हां हुन जो ख़्यालु कयो। अम्मा ये ख़तरनाक आहे त ॿियनि जे लाइ, पंहिंजो त रत्ता मिट्रा मुंहिंजो भाइटियो आहे। ख़ुदा करे बाबा त तव्हांजी सोच सही हुजे ऐं वक़्तु ॿीहर गदारी न करी। अम्मा जे दुश्मनी करणी हुजे सा न मूंसां, त वक़्तु हिन महिल नवाब खान जे बगल में वेठो हुजे हा। वक़्तु त असांजो साथ बि हुजे न, राति बि वई अथसि, ॾींहुं बि वियो अथसि। ख़ुदा कंदो बाबा ईअं ई थींदो, ऐं वक़्तु सदाईं असांजो ई साथ ॾींदो रहंदो। अदा खां पोइ बाबा तूं अकेलो पइजी वियो आहीं। वक़्त जे अचण खां पोइ मुंहिंजी ताक़त ॿीणी थी वई आहे। हाणे मां अकेलो न आहियां, ईअं सम्झी त वक़्तु मुंहिंजी साॼी बांह थी वियो आहे। हिन भागो हिन तरफ़ किथे वियो? हे बि असां खां वधीक रोल आहे, जांच करणी पवंदी त हिन भागो हेॾां किथे रुलण वियो। किथे मीरे जो शक सही त न आहे? इहा ख़बर वक़्त जी जॾहिं जांच कंदासीं न त पोइ पवंदी। बाबा साईं तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि मुंझायो आहे? अकबर सोचा इहो पियो त धोखो थियो त आख़िर थियो किथे, ऐं इहो फ़रेब कयो त कयो कंहिं? मीरे जी भेण खे आख़िर अगवा कंहिं त कयो। नवाब खान ते शक हो, हुन रुख ॿिए तरफ़ करे छॾियो। खणी जो रुख ॿिए तरफ़ हुजे, शक भली वक़्त ऐं बहावल ॾे हुजे, पर पक ॼाण अकबर 16 आना पक ॼाण त इहा शरारत नवाब खान जी आऊं। बाबा साईं असां खां वधीक नवाब खान खे तव्हां सुञाणो था, ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त हू केतिरियूं शरारतूं करे सघे थो। पर हाणे इन नवाब खान जी शरारतुनि खे रोकणो पवंदो, सॼी संगत खे सम्झाइणो पवंदो, इन जी शरारतुनि खां आगाह करणो पवंदो, न त करियूं इहो सॼी संगत खे माराए कंदो चट। बाबा साईं छा नवाब खान जो ठा धोखो ऐं फ़रेब आहे? अकबर नवाब खान त हमेशह ॿियनि माण्हुनि खे इस्तेमालु करे माण्हुनि खे मारायो आहे। लाला जो ज़िंदा मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। मां त ठा करण लाइ नवाब खान ॾे वियोसि, पर हुन लाला खे विच में आणे बरगलाए ऐं मुंहिंजे साम्हूं बीहारियो ऐं मारायो। काश जेकॾहिं लाला हुननि जी ॻाल्हियुनि खे सम्झी वञे त अॼु असांजे विच में ज़िंदा हुजे।
हाणे इहो ई खेल मीर मूसा ऐं बावर जे विच में पियो थो नवाब ख़ान खेॾे, जंहिंखे असांजी संगत सम्झे ई कोन थी। जेकॾहिं ईअं ई तकरार हलंदो रहियो न त हिक ॿिए खे पूरो करे छॾींदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।